अस्सलाम वालेकुम दोस्तों। सर हुसैन ये बैत दोस्तनि जे नाम नबी साईं फरमायो, ॾुखियूं जान मिड़नि तां भनण न थिए, ॿियूं हूअं ई हथ हणनि रोंदियूं रोअण वारियूं। सॼणो सुर हुसैन जे बैत में लतीफ़ साईं उन्हनि सूरनि ऐं ॾुखनि जी जेके हुन पुनूं पंहिंजे पुनूं जे ॻोल्हा में सठा उनजी उपटार थो करे ऐं पिण उनजो पस मंज़र उन औरत जे ॾुख जो बि थी सघे थो जंहिंजो को अज़ीज़ वर महबूब मौत जे वर चढ़ी वियो हुजे, पोइ ओड़े पाड़े वारियूं औरतूं अची गॾु थींदियूं आहिनि ऐं पार कढण में हुनजो साथ ॾेई रोंदियूं आहिनि, जेको ज़माने जो सूर बि आहे। पर असुलु सूर त लतीफ़ साईं चए थो त ॾुखियूं जान मिड़नि तां भनण न थिए, ॿियूं हूअं ई हथ हणनि रोंदियूं रोअण वारियूं। हाणे उहे जेके गॾु थी थियूं आहिनि जेके से त जेकॾहिं गॾु न थींदियूं त उहो भनण ई कोन थींदो, रोअण ई कोन थींदो। पर असुलु जेको ॾुखु आहे, जेको सूर आहे, जेको दर्द आहे, जेको जुदाई जो ऐं जेको अज़ाब आहे, सो त उन्हनि जा हूंदा आहिनि जेके जंहिंजे लाइ लतीफ़ साईं चयो त जिन संदा तिन सामा। ॿियूं त दुनिया जे दस्तूर मूजिबि ॾुखिए जो साथ निभाईंदियूं आहिनि, पर वरी ॿिए तरफ़ तारीख़ हक़ीक़त हीअ आहे त लतीफ़ सरकार जिन जे जिगरी यार सिंध जे हिकु इनकलाबी ऐं अरॾे किरदार हज़रत शाह इनायत शहीद जंहिं दुनिया में सभ खां पहिरीं इश्तराकियत जो नारो हुयो जो खेॾे सो खाए, ऐं उन नारे हेठि हुन पंहिंजनि फ़क़ीरनि खे गॾु करे वक़्त जे ज़ुल्म जे ख़िलाफ़, ॾाढ ऐं जबर जे ख़िलाफ़ जिदोजहद जो आगाज़ कयो, दहलीअ जे मुग़ल सल्तनत ख़िलाफ़ जिदोजहद जो आगाज़ कयो, ऐं मक़ामी जेके हुननि जा जेके बाजगुज़ार हुआ सिंध जा हुकुमरान, उन्हनि नेठि हिन जियाले इंसान खे धोखे सां शहीद करायो। इहो सन 1712 ईस्वी जो दौरु हो। जॾहिं पोरे तबिके जे हिन अरॾे इंसान जी शहादत ते राज रुना हुआ, ऐं उन महिल ते ई लतीफ़ साईं बैत चयो आहे जेको मूं मथे पढ़ियो आहे त ॾुखियूं जान मिड़नि तां भनण न थिए, ॿियूं हूअं ई हथ हणनि रोंदियूं रोअण वारियूं। जे लतीफ़।